अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन अम्मा बाद। दोस्तो, अॼु आउं तव्हांखे डायरी जो हिकिड़ो ॿियो वर्क थो ॿुधायां। हाणे ही मालूमात आहे कौस ऐं कुज़ा जे मामले में, याने जेका जंहिंखे असां सिंधी में इंडलठ चऊं या ॿाहिरड़ी में असां उनखे पींघ बि चवंदा आहियूं, जेका बरसाति जे वक़्तु या बरसाति खां पोइ या उन मौसम में आसमान जे कंहिं पासे खां ज़ाहिर थींदी आहे ऐं गोल हूंदी आहे रंगनि वारी, पाण उनखे सिंधी में इंडलठ था चऊं। उन मामले में आहे त जाहिलियत वारे दौर में अरबन कौस यानी इंडलठ खे मुज़दलिफ़े वारे जबल कुज़ा ते ॾिठो, तॾहिं उनखे उन जबल जी निस्बत सां कौस कुज़ा सॾण लॻा ऐं उहो ई नालो रखियऊंसि। हज़रत सैयदना अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो आसमान ॾे निहारियऊं त इंडलठ ॾिठऊं। माण्हुनि पुछियो त क़िबला ही छा आहे? पाण फरमायाऊं त अमीं छा था चओसि? माण्हुनि चयो त असीं कौस कुज़ा चऊंसि था। पाण फरमायाऊं त अहिड़ी तरह न चओ, बल्कि कौसुल्लाह चओ ऐं ही ॿुॾण खां अमान आहे। याने के जेका ॿोॾ अचे थी या बरसाति पवे थी, उन ज़मीन वारनि जे लाइ ॿुॾण खां इहा हिकिड़े क़िस्म जी पनाह जी निशानी आहे। हज़रत अबू तुफ़ैल जी रिवायत में आहे त हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो ख़ुतबो पढ़ंदे फरमायो त जेकी पुछणो हुजे सो मूंखां पुछो। पोइ इब्नुल कव्वा उथी के मसला पुछा, तन में कौस कुज़ा लाइ बि पुछाई। पाण फरमायाऊंसि त कौस कुज़ा न चओ, कुज़ा शैतान आहे, पर कौस कौसुल्लाह आहे। उहा कौस यानी इंडलठ ख़ुदा इंडलठ आहे। उहा इंडलठ जेका आहे या कौस कुज़ा जेका आहे, ख़ुदा पाक ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे विच में हुई ऐं उहा ज़मीन वारनि जे ॿुॾण खां अमान आहे। मतिलबु आहे त इंडलठ पहिरियां ई हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वक़्त में तूफ़ान ख़तमु थियण ते अमान जी निशानी पैदा थी। जेसि ताईं उहा ज़ाहिर थींदी रहंदी, तेसीं ताईं ज़मीन वारनि लाइ ॿुॾण खां अमान आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रिवायत आहे त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जन फरमायो त ज़मीन वारनि लाइ ॿुॾण खां अमान कौस यानी इंडलठ आहे ऐं ज़मीन वारनि लाइ इख़्तिलाफ़ खां अमान कुरैश जी दोस्ती आहे। कुरैश अल्लाह ताला जो अहल आहिनि। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त असां कुरैशी आहियूं, पाण कुरैशी आहिनि। जेको कुरैशनि सां इख़्तिलाफ़ कंदो सो शैतान हूंदो। हिकिड़ा ॿ शेर तव्हांखे ॿुधाए पोइ अॻिते ॿी ॻाल्हि ॿुधायूं था। बाग़े जिना बहारे जमाले मोहम्मदस्त, ख़त्म रसुल सिफ़ाते कमाले मोहम्मदस्त, ए ग़रक़े गुनाह से तूफ़ान गम्मतस, कश्तिए नूह अस्मत आले मोहम्मदस्त। मुंहिंजा साईं कुदरती निशानियुनि मंझां जेका इंडलठ आहे, उहा हिकिड़ी पाण हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक़ उहा ॿुॾण खां पनाह जी निशानी आहे। जेसि ताईं इहा ज़ाहिर थींदी रहंदी, तेसीं ताईं ज़मीन वारा ॿुॾण खां पनाह में रहंदा। महबूब साईं आख़िर में जेको फरमायो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी रिवायत में त कुरैश जी मोहबत जेका आहे सो ज़मीन में इख़्तिलाफ़ खां बचण जो हिकिड़ो इहो आहे, उहा बि हिकिड़ी निशानी आहे।
त साईं मुंहिंजा ॻाल्हि इहा आहे त महबूबनि फरमायो त मुंहिंजा असहाब मुंहिंजी आल कश्ती आहे ऐं मुंहिंजा सहाबा किराम उन कश्ती खे पंहिंजे सिमत ॾांहुं हक़ीक़त ॾांहुं रस्ते ॾांहुं वठी हलण वारा उन जा निशान मुंहिंजा सहाबा आहिनि। पोइ हीअ दुनिया जेका आहे सो समुंड आहे। पोइ जेको इन कश्ती में सवार थींदो उहो हिन जहान में ऐं अॻे जहान में ॿुॾण खां बची वेंदो। सो मतिलबु इहो आहे जेको हबीब अलैहिस्सलात वसलाम जी ज़ात अक़दस मुबारक जो जेको तरीक़ो आहे, जेको पाण मुंहिंजे महबूब ही सुहिणो दीन इस्लाम असांखे ॾिनो आहे ऐं उन ते जेके बि अमल पैरा थी महबूब जे टोले मुबारक में शामिल थिया उहे उन्हनि जो माना उन्हनि सां गॾु सवार थियण या उन कश्ती में इस्लाम जी कश्ती में सवार थियण जंहिंजा बानी आल रसूल साहबा किराम ऐं उन सां गॾोगॾु जेके बि महबूब जा आशिक वली ऐं अलाह जा बाना आहिनि औलिया आहिनि कामिल आहिनि उन्हनि जे टोले सां गॾिजण या इन बेड़े में सवार थियण जो मतिलबु इहो आहे त हिन दुनिया में बि तव्हांखे निजात मिलंदी, ॿुॾण खां बचंदव ऐं आख़िरत में बि। सो असांखे तव्हांखे कोशिशि इहा करणु खपे त मुंहिंजे हबीब अलैहिस्सलात वसलाम जा जेके आल रसूल आहिनि, जेके मुंहिंजे महबूब जे हक़ीक़ी नक्शे क़दम ते आहिनि ऐं उन सां गॾु जेके बि उलमाए किराम आहिनि, उलमाए हक़ उलमाए रब्बानी ऐं जेके वली कामिल सगोरा आहिनि अल्लाह जा बाना आहिनि, तव्हां असांखे हिन दौर में खपे त तव्हां असां उन्हनि जी ताबेदारी कयूं ऐं उन्हनि जी सोहबत अख़्तियार कयूं ऐं उन्हनि खां आख़िरत जे ऐं दुनिया जे मामलात ऐं मुसीबतनि खां बचण जे लाइ उन्हनि जी रहनुमाई हासिलु कयूं। अलाह साईं तव्हां असांखे महबूब जे ॿुधायल रस्ते ते ऐं ॿुधायल जेको बि सिलसिलो आहे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अलाह साईं असांखे महबूब जो ताबेदार बणाए ऐं उन जी मुहबत ऐं सदन आल ऐं असहाब जी मुहबत सां नवाज़े। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।